व्यूअर्स मुजाबिद अंदर सामीन ही गीत जो कहूँ तव्हांजे सामने हाणे परफॉर्म कंदुसि। मुझे बाबा साईं जो गौस बख्श उर्फ हक बाबा साईं जो लिखियल कलाम है। तमाम सुठो गायक भी हो, तमाम सुठो राइटर भी हो। शायद उन पंहिंजी ज़िंदगी में जेतिरो मुख़्तलिफ़ लिखियो, मुख़्तसर लिखियो, वो मुझे लिए सरमायो हो या मुझे लिए सबक हो। अॼु मूंसां गॾु हू न आहे, लेकिन उनजो लिखियल गीत, उनजो झुंगारियल गीत मूंसां गॾु आहे। ऐं हिन महफ़िल में मुंहिंजी इहा मुंहिंजे लाइ सआदत आहे तो गीत तव्हां सामने पेश कयां पियो।
जुदाई मूंसां गई आ। कहिड़ी ख़ता जो मूंखां पई आ, एॾी जुदाई मूंसां गई आ। कहिड़ी ख़ता जो मूंखां पई आ, एॾी जुदाई मूंसां गई आ। हक़ बाबा ते हक़ वारनि सां, हक़ बाबा ते हक़ वारनि सां कभी नाहे कमदाई। तुझ मारे छॾियो आ जुदाई, तुझ मारे छॾियो आ जुदाई, तुझ मारे छॾियो आ जुदाई, तुझ मारे छॾियो आ जुदाई। हिकु तूं न आएं मची वई खुदाई, तुझ मारे छॾियो आ जुदाई, 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 तुझ मारे छॾियो आ जुदाई। तुझी